यार केॾां चिरिया आहियो, बेरोज़गार वेठा आहियो, कंहिं न कंहिं कम सां लॻी वञो। केॾी महांगाई वधी वई आहे। सही तो चए, बाक़ी कमाए कमाए लाही निकिरी आहे, करियूं त आख़िर छा करियूं? आसान आहे, थोरी हिमत करियो। जावेद खां पुछो त सही, कीअं थो चवे त कमाइण आसान आहे? इहा ई दोस्तनि जी नादानी आहे, ॿुधण सम्झण खां अॻु में ई पिया पंहिंजा बयान ॾियनि। पहिरीं ॻाल्हि ॿुधो त सही। पर पहिरीं ॿुधा त सही, करणो छा आहे? ना रुगो ॿुधाए न, को तरीक़ो बि ॾस। ये ॻाल्हियूं त सभु कंदा आहिनि। इहो ई थो चवां, सिर्फ़ु सलाहूं कोन थो ॾियां तव्हांखे कम सां बि लॻाईंदुसि। इहा ई त ॻाल्हि आहे न, संगत हुजे त अहिड़ी जेका ख़ैर खाई जी सलाह बि ॾिए ऐं कम सां बि लॻाए। आज़ाद, हू संगत लाइ सदाईं बहितर सोचियो आहे। जेको सम्झो अथई उहो ई ॿुधा। ॾिसो न संगत, हर माण्हू जे कमाइण जो अंदाज़ ऐं तरीक़ेकार अलॻि अलॻि हूंदो आहे। ऐं तव्हांजे साम्हूं आहियां, मुंहिंजो कारोबार केतिरो न वसी आहे, केतिरा माण्हू मूंसां गॾु बि आहिनि ऐं ख़ुशि बि आहिनि। पर तुंहिंजो कारोबार त नशे जो आहे, ईअं चऊं त कारो धंधो आहे न। त पोइ छा थी पियो यार, सभु कुझु हले थो ऐं हलंदो रहंदो। मूं सभु कुझु इन ई मां ठाहियो आहे। ठठ ठाठ, गाॾियूं, बंगला, कहिड़ी शइ जो खोटा मूं वटि। हिन वक़्तु चङा भला माण्हू मूंसां राब्ते में आहिनि। पर यार कमु थोरो मुश्किल आहे, असां त कॾहिं अहिड़ो कमु कयो ई न आहे। मां जो वेठो आहियां, तव्हां कंहिं बि ॻाल्हि जो फ़िक्रु न करियो। पर यार असां ग़रीब माण्हू किथे फासी पऊं त पोइ छा थींदो? सभु कमु मुंहिंजो आहे, तव्हांखे केरु बि कुझु न करे सघंदो। हिन जो मतिलबु त असीं सभु तोसां गॾु मंशात जो कारोबार कयूं। हा छो न, 1 साल अंदरि तव्हां बि ऐश्वारी ज़िंदगी गुज़ारींदो। वाह यार वाह, वाह जो तो धंधे सां लॻाई सॼी संगत खे। छो भाऊ, एतिरो ख़राबु आहे छा ही कमु? कहिड़ो सही आहे? पर यार आज़ाद, अगरि जम्मू सभु हिन जो आहे त पोइ ख़राबु सही खे केरु थो ॾिसे? हा हा सही तो चवे, मस्त मस्त तेड़ो मौक़ो मिलियो आहे। हा आज़ाद, असां अॻियां आहिनि पैसा कमाइण, पोइ भले कमु कहिड़ो बि हुजे। सभु जो सभु ग़लति आहियो तव्हीं पैसनि कमाइण ख़ातिर पंहिंजनि जा दुश्मन थींदो। तव्हांखे ख़बर न आहे, नशो ज़हर आहे, ज़हर। ऐं तव्हां इन नशे खे अञा वधीक आम करण था चाहियो। ॾिसो नथा, तव्हांखे घर घर मवाली मिलंदो। एतिरे क़दुरु जो हाणे असां वटि औरतूं बि नशो पियूं कनि। ज़ुल्म त इहो आहे त नंढड़ा नंढड़ा ॿार बि नशे ते लही आहिनि। उनजो सबबु इहो आहे जो नशो हींअर आम थी पियो आहे, हर हंधि हर जाइ ते मिले थो। असांजा पंहिंजा माण्हू पंहिंजे क़ौम जे बचनि जा दुश्मन थी बीठा आहिनि। अफ़सोस आहे जावेद, तूं असांखे अहिड़े धंधे लाइ उत्साहे रहियो आहीं। न खपनि असांखे अहिड़ा पैसा, जिन पैसनि सां असांजी क़ौम जा बच्चा ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारी। यार सही तो चवीं आज़ाद, असांखे अहिड़ो धंधो न करणु खपे। हा यार, असांखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो ई कोन हुयो, चङो जो ॿुधाई। आज़ाद हमेशह सुहिणी सलाह ॾींदो आहे, अॼु बि सुठी सलाह ॾेई असां सभिनी खे बुराई खां बचायो अथसि। अॼु मूंखे अहसासु थियो आहे त वाक़ई मां ग़लति हुयुसि। मूं पंहिंजनि जो रतु पीतो आहे, पंहिंजनि खे नशे में मुब्तला करे नाकारा बणाए छॾियो आहे। अॼु खां पोइ महिनत मज़दूरी कबी, पर अहिड़ो कुधो कमु कॾहिं बि न कबो, न ई कंहिंखे करणु ॾिबो। दोस्त हुजनि आज़ाद जहिड़ा।